ख़बर शामिल क्यों सिंझोरे मां जिते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। वैक्सीनेटर औरत फौत थी वई आहे। हाजी झंडो वेझो हादसे में औरत फरज़ाना टालपुर फौत थी वई आहे, जॾहिं त शफ़ीक टालपुर ज़ख़्मी थी पियो आहे। अमां ते ख़बर पहुचायूं पिया सिंझोरे मां जिते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। वैक्सीनेटर औरत फौत थी वई आहे। हाजी झंडो वेझो हादसे में औरत फरज़ाना टालपुर फौत थी वई आहे, जॾहिं त शफ़ीक टालपुर ज़ख़्मी थी पियो आहे। अमां ते ख़बर पहुचायूं पिया सिंझोरे वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में वैक्सीनेटर औरत फौत थी वई आहे। हाजी झंडो वेझो हादसे में औरत फरज़ाना टालपुर फौत थी टालपुर ज़ख़्मी थी पियो आहे। हिकु भेरो ॿीहर अमां सां ख़बर शेयर कंदासीं। सिंझोरे वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में वैक्सीनेटर औरत फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कयूं था, अनीस लगारी लाइन ते मौजूद आहे। जी अनीस, कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंझोरे थाणे जी हद नवाब शाह सांगड़ रोड ते इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें मेहरान कार ऐं मोटरसाइकिल जे टक्कर जे नतीजे में औरत पोलियो वैक्सीनेटर फरज़ाना टालपुर मौक़े ते फौत थी वई, जॾहिं त उरुड़ी वारे प्रोग्राम में कमु कंदड़ खरड़े वासी शफ़ीक टालपुर सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नवाब शाह अस्पताल नियो वियो आहे। ॿई वैक्सीनेटर उरुड़ी ऐं रुबेला जी वैक्सीनेशन मुहिम जी ड्यूटी ते वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो, जॾहिं त मेहरान कार वारो मोटरसाइकिल खे टक्कर हणी हादसे खां पोइ फ़रार थी रहियो हो, जंहिंखे खरड़ो पुलिस चौकी ते सोगो कयो आहे। जी सनाला। ठीकु आहे अनीस, वॾी महिरबानी अपडेट्स। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, असां शेयर कंदासीं। नूरियाबाद मां मोटरवे ते